अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इबरत न्यूज़ सां गॾु आहियां ग़ुलाम हुसैन। ख़ासि कली मां ते हिकु ख़बर पहुचाईंदा हलूं त पंगरियो पुलिस अमन सरकार जो मेलो बंदि कराए छॾियो आहे। पुलिस जे मेले में लठबाज़ी, माण्हुनि में भाॼ पइजी वई। पुलिस जो चवणु आहे त मेलो पुलिस जे आला अख़्तियारनि जे हुकुम ते बंदि कयो वियो आहे। सिंध जे लाड़ जे मशहूरु दरगाह हज़रत समन सरकार जो मेलो उर्स पुलिस बंदि कराए छॾियो। पंगरियो पुलिस समन सरकार जो मेलो बंदि कराए छॾियो। पुलिस जे मेले में लठबाज़ी, माण्हुनि में भाॼ पइजी वई। समन सरकार जे मेले ते लखें पांधीअड़ा मायूस। लाड़ जे समन सरकार जो मेलो बि पुलिस बंदि कराए छॾियो। राति जे वक़्त में ओचितो पुलिस जे मेले जे पांधीअड़नि ते लठबाज़ी, माण्हुनि में भाॼ पइजी वई। उर्स मेले में आयल सॼी सिंध जा पांधीअड़ा सख़्तु परेशान थी विया। मेले में आयल माण्हुनि जो ऐं ज़ाइरनि जो चवणु आहे त पुलिस ओचितो मेले में चढ़ाई करे लठबाज़ी कंदे तशदुद कयो। इहा इंसानी हक़नि जी लाताड़ आहे। ज़ाइरनि सिंध जे निगरान वॾे वज़ीर IG पुलिस सिंध ऐं DIG हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त पुलिस जे कयल लठबाज़ीअ जो नोटिस वरितो वञे ऐं मेले जे ज़ाइरनि सां इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं हिकु अहम ख़बर त पुलिस लठबाज़ी करे लाड़ जे मशहूरु दरगाह हज़रत समन सरकार जो मेलो बंदि कराए छॾियो आहे। इबरत जे नाज़रीन ताईं असां अहम ख़बर पहुचाए रहिया आहियूं त लाड़ जे मशहूरु हज़रत समन सरकार जे मेले ते पुलिस लठबाज़ी करे मेलो बंदि कराए छॾियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा रहो इबरत न्यूज़ टेलीविज़न नेटवर्क।